अल्लाह अल्लाह सुब्हानल्लाह वल्हम्दुलिल्लाह वला इलाहा इल्लल्लाह वल्लाहु अकबर। फरिश्ता जिक्र जी महफिल शुरू कंदा हन। इब्राहिम अलैहिस्सलाम पंहिंजे माल सां बीठो हूंदो आ, उन जे कन ते जेॾी महिल अल्लाह जे जिक्र जो आवाज़ पवंदो आ, सुहिणो मन मोहींदड़ आवाज़ जॾहिं कन ते पवंदो आ, इब्राहिम अलैहिस्सलाम पंहिंजे माल खे छॾींदो आ, बकरिन खे छॾींदो आ, गऊन खे छॾींदो आ, सॼो तवजो न जिक्र वारे आवाज़ ॾे कंदो आ। जॾहिं थोड़ो वेझो आयो ॾिठई त सुभान अल्लाह, सुहिणा जवान हन, शक्ल उन्हनि जी अजीब सुहिणनि इंसाननि जहिड़ी आ, मगर पाण में इज्तमाई शक्ल में गॾु थी करे अल्लाह जो जिक्र करे रहिया हन। इब्राहिम अलैहिस्सलाम भी गॾु वेही रहियो, उन त सॼो राज़ हली रहियो आ। जेॾी महिल इब्राहिम अलैहिस्सलाम उन्हनि सां गॾु जिक्र कंदे कंदे जिक्र जे मौज में अची वियो। फरिश्ता ॾिठो हा हाणे इब्राहिम अलैहिस्सलाम पंहिंजे मालिक जे इश्क जे मौज में अची वियो आ। उन्हनि यकदम जिक्र बंद जीअं जो मलाइकनि जिक्र जो आवाज़ बंद कयो, इब्राहिम अलैहिस्सलाम जीअं छिरक भरबो आ ईअं छिरक भरे निहारे चवे तो ओ सुहिणे आवाज़ वारो, ओ मिठड़े आवाज़ वारो, केॾो न तव्हां जे आवाज़ में सुरूर आ, हिकड़ो तव्हां जो आवाज़ प्यारो वा, ॿियो मुझे करीम रब जो नालो अञा वधीक प्यारो। तव्हां जिक्र पिया कयो केॾो मज़ो पियो अचे, इएं न कयो मुझी दिल थी चवे त वरी जिक्र कयो। हो फरिश्ता हुया, इंसानी सूरत में हुया, उन्हनि चयो ऐ इब्राहिम असां जे जिक्र जो टाइम पूरो थी वियो। चई मुझी दिल थी चवे त जिक्र कयो। चई जे चवी थो जिक्र कयो असां करण जे लाइ तयार हूं, पर उन जो मुआवज़ो ॾे। चई जेकी चओ सो ॾियांव। चई मिड़ई बकरियूं असां खे ॾे। चई सभई बकरियूं तहां खे ॾिनमि। उन्हनि सभिनी बकरियुनि जी मालिकी फरिश्तन जे हवाले करे उन्हनि फरिश्तन वरी जिक्र जी लोली ॾिनी। सोने इब्राहिम भी उन्हनि सां गॾु जिक्र जी लोली ॾिनी। जेॾी महिल वरी जिक्र जे मौज में आया तेॾो दराज मां वरी सचल साईं दाह कई। ओ जह दिल पीता इश्क दा जाम सादिल मस्तो मस्त मुदामल जह दिल पीता है, जह दिल पीता इश्क दा जाम सादिल मस्तो मस्त मुदामल जह दिल पीता। तो इश्क जो जाम किए पीबो आ, ये कोन पीबो आ जे तू असा नमाज पढ़ंदा हो, नमाज में भी बीठा हो, गऊ भी प्या चारींदा हो, नमाज में भी बीठा हो, धंधो भी प्या कंदा हो। न न इश्क जो जाम ये कोन पीबो आ, इश्क जो जाम ये पीबो आ जे सोहणे लतीफ सरकार फरमायो जा जा पसी पाण खे जा जा पसी पाण खे जा जा पसी पाण खे ता नाहे निमाज़ सभई विञाए साज़ तिहां पोइ तकबीर चओ। इश्क जो मज़ो अठ त सही ख़बर पवई, इश्क जे दरिया में डप हण त सही त ख़बर पवई। इहो मोहब्बत जो जाम खुदा जो कसम आ, जेकॾहिं हिकिड़ो कतरो भी मिली वञे त सॼी ज़िंदगी चिरन वांगे मस्त थी नचंदो वती। छो मोहब्बत जे जाम जो मज़ो ई अहिड़ो आ जंहिं हिकिड़ो दफ़ो पीतो बच्चा ॿार जानियूं कुर्बान करे। इन करे सोने लतीफ सोने सचल साईं चयो ओ जह दिल पीता इश्क दा जाम
सादिल मस्तो मस्त मुदामल जह दिल पीता ओ सोना सचल बुधा इहो जाम मिलंदो किया सोने सचल चयो हा बुध त मां थो बुधाए छा थो बुधाए मस्ती दे विच मुहब जो मिलिया मस्ती छा लफ्ज़ आहे सिंधी जो खबर तो जॾहिं महिल सियारो थींदो आहे चोट उठ मस्ती कंदो आहे हर माण्हू परे थींदो बाबा परे थियो हींअर पंहिंजे वस में न आहे मस्ती छाखे चइबो आहे त कंहिं ते नज़र न पवे बस हिकु तूं ही तूं हुजे सुहिणो सचल साईं थो चवे है मस्ती दे विच मुहब जो मिलिया भलो मियां मस्ती दे विच मुहब जो मिलिया हस्ती होद हराम ओ जह दिल पीता इश्क द जाम सादिल मस्तो मस्त मुदामल जह दिल पीता सचल जड़ो माण्हू छा थियो चवे दर सया देस में सिपाही है दर सया देस में सिपाही अल्लाह अल्लाह दर सया देस में सिपाही सचल खास गुलाम ओ जह दिल पीता इश्क द जाम सादिल मस्तो मस्त मुदामल जह दिल पीता सुनो इब्राहिम अलैहिस्सलाम जिक्र जे मौज में आ फरिश्तन डिठो हाओ इब्राहिम पांजे मौज में अचे वियो वरी जिक्र खां कयो चुप इब्राहिम अलैहिस्सलाम अखियूं खोले चयो छो था कयो ये छो था कयो उन चयो ए इब्राहिम तुझो किरायो पूरो थी वियो वधी का जिक्र कोन कंदासी इब्राहिम सोने चयो जिंदगी ते भरवसो ना है हेड़ी महफिल वरिया नसीबा आहे तो अल्लाह जो नबी चवे तो ये न कयो यार वरी के जिक्र जी लोली दियो चवन था दीदासी जरूर मगर असा के उन जो मुआवजो खपे जी छा खपे जी मिड़ई ढगियूं असा के दे जे मिड़ई ढगियूं तहा के चो तो वरी रब जो जिक्र कयो जॾहिं वरी रब जे ज़िक्र जी महफिल मची आ टियों दफ़ो महफिल पंहिंजे कमाल ते पहुती आ वरी फरिश्तन ॾिठो त इब्राहिम मौज में आ वरी ज़िक्र खां आवाज़ खे बंदि कयो इब्राहिम अलैहिस्सलाम वरी छिरक भरे चयो ओ जवान इहो छा कयव चयो तुंहिंजो कमु पूरो थी वियो चई मुंहिंजी दिलि खे अञा करार कोन आयो आहे अञा ज़िक्र कयो चई हाणे तो वटि छा आहे बकरियूं बि ॾेई छॾे ढगियूं बि ॾेई छॾे हाणे छा ॾींदे इब्राहिम सुहिणो निहारे चवे थो जवाब त ॿुध सुनो इब्राहिम अलैहिस्सलाम निहारे चवंदो आ बेशक बकरियूं भी तहां खे ॾिनम ढगियूं भी तहां खे ॾिनम पंहिंजे यार जे याद में पंहिंजे यार जे इश्क में पर इहो ख़बर यार इन्हनि ढग नहीं बकरिन चारण जे लाइ तहां खे कंहिं धनार जी ज़रूरत पवंदी चयूं हा चई मूंखे धनार जे सूरत में क़बूल कयो पर मूंखे यार जो ज़िक्र त ॿुधायो जेडी मल इब्राहिम अलैहिस्सलाम इहो आखिरी सौदो कयो फरिश्तन अर्श दे निहारे चे मौला तू जान तुझा आशिक जान असा जी जाए कान्हे का तो होडो वरी पंजाब मां भी जवान दाह करे उने वरी छा चयो अरे लोगो तुम्हारा क्या ओ मैं जानू मेरा खुदा जाने ओ मैं जानू मेरा खुदा जाने इश्क जह जो नालो इश्क ओ मुश्क थई इश्क ऐं मुश्क कहीं भी नकी लिकण जा हुंदा थे नकी छुपण जा हुंदा थे बस लतीफ सरकार दाह करे चयो त मोहब्बत जे मैदान में कुडी पो काहे छड तू सांगो सिर जो लाहूती लाहे इश्क नांगो आहे खबर खाधन उथंदे लाइ किथे चरे फकीर सजन से जो गुलाम के पहुंचाए छरे ए तहां जे मोहब्बत जो मजो आ त मां अर्ज के दोस्तो सागी जगह ते मोटी अचां त अज जी जेका महफिल आ वडी मान वारी आ चो त अजो की हिन महफिल में सुणी विस्तार थी प्यारी आ आप साहब जो नालो छा है सही अब्बे जो
हाफिज अनवर अली बिरोही तोखे लख लख मुबारकूं उन जे बाबे हाफिज हाजी मियां नूर मोहम्मद बिरोही के मुबारकूं। यार प्यारे जे गोठ में खुशदार खऊं मानू आया न हाने दोस्त मिलियो जे खुशदार खऊं आयो। हां हाने सोच तुझे प्यारे जे गोठ वारा केतरा अन्या घर सुता पिया हुंदा खुशदार वारो हिते अचे वयो बुधाए तो न के कहीं घुरायो हिते जो घुराइण वारे घुरायो बहानो ठहियो हेडा दिसमिया राहिब खान ओठो गुलाम हुसैन ओठो कायमुद्दीन ओठो काथे रहो सेवण काथे रहो माही ओठो उहे हिते पहुंची वया हेडो काथे रही दरगाह फकीरपुर शरीफ मोना गुलाम हैदर साहब जेके नाला मुखे चंदा हिते बिया केतरा दोस्त वेठा हुंदा ही अलाए किथों किथों मानू कहजे करे आया तुझे मुझे करे न भत जे करे न चो त ये कदम उठते नहीं उठाए जाते हैं ही कहजो वस ना है यार जी मर्जिया जदे दिन चाहिंदो त बहानो थींदो आ छाजे करे त महबूब कंहिंखो परे बि कोन्हे पर महबूब कंहिंजे वेझो बि कोन थई। तुझे प्यारे गोठ वारा लाइ केतरा रहिजी विया आहिनि ॿाहिरियां अची विया सबब कहिड़ो आहे हिकिड़े आशिक जी ॿोली ॿुधाई पोइ वरी मोटी अचां ॿुधाई ॿोली न कहीं से दूर है मंजिले कोई करीब की बात है जिसे चाहे उसी को नवाज दे जिसे चाहे उसी को नवाज दे ये दरे हबीब की बात है। वो दिल खोले चो मैं बुरू से लाख बुरा सही मगर उनसे है मेरा वास्ता मेरी लाज रखे लो मेरे खुदा मेरी लाज रखे लो मेरे खुदा ये तेरे हबीब की बात मेरी लाज रखे लो मेरे खुदा ये तेरे हबीब की बात है। कह जो बस कौन है मर्जी सब मुझे मालिक जिया कन के मैलन खां घुराए कन के घर वेठे अचण जी तौफीक न दे चो मर्जी कह जिया चो मुझे करीम रब जी मर्जिया ओ प्यारे गोठ शुगर मिल रहण वारा तहां के लख लख मुबारकूं हुजन जो रब तहां के एड़ी महफिल नसीब फरमाया। इलेक्शन जो दौरा वोटन ला कोन आया हूं नोटन ला कोन आया हूं आया जरूर हूं कह जला चो मदीने वारे घोटन आया। मुबारक कबूला न सभिनी के मियां अनवर अली तव्हां के मुबारक तव्हां जे उस्ताद के तव्हां जे बाबा के सजी जमायत के खुशदार खां आयल उन्हनि मोमिनन के ई परे परे खां आयल पाड़े खां आयल सभई दोस्तों तव्हां के मुबारक सजण साईं जो गुलाम पंहिंजे वात मां ॾे थो पर गॾो गॾु क़ुरान जे आयत सां तव्हां के मुबारक ॾे थो रुगी मां नथो ॾियांव हाणे वरी रब जो क़ुरान थो पढ़ां त रब बि तव्हां के मुबारक ॾेई रहियो आहे। मुबारक जी माना चाहे खुशी बुध कुरान इन्नल्लज़ीन यख़शौन रब्बहुम बिलग़ैब
लहुम मग़फ़िरतुन व अज्रुन कबीर। मुझे बेनियाज रब फरमायो उहे शख्स जेके डिजन था अण डिठे मां करीम रब खां। उहे शख्स जन अण डिठी यारी रखिया पंहिंजे करीम रब सां। उहे शख्स जेके प्यार कन था अण डिठो पंहिंजे करीम रब सां। हिते जेके वेठा आहियूं उन्हनि अण डिठो पंहिंजे करीम रब ते ईमान आंदो वा। मुंहिंजो करीम रब थो फरमाए ओ अण डिठो ईमान आणण वारा रात जो 11-12 बजे मुंहिंजे अल्लाह जे घर में वेही करे रब जो कुरान ॿुधण वारा मुंहिंजो करीम रब फरमाए रहियो आ त तूं निधण को नहीं बेफिक्र थी। मुंहिंजो रब चवे थो मां ऐलान थो कयां तूं हिते वेही रोई रहियो आं ॻोढ़ा ॻाड़े रहियो आं मां अल्लाह खे यादि करे रहियो आं। मुंहिंजो रब चवे थो मां बि ऐलान थो कयां लहुम मग़फ़िरतुन। रब ऐलान तो करे त मां तव्हां सभिनी खे मुआफ़ करे छॾियो। वरी साॻियो जुमलो दोहरायां अल्लाह जो क़ुरान सचो आ। अल्लाह जो क़ुरान सचो आ। मुझे करीम रब ब खुशखबरियूं ॾिनियूं मूं त तव्हांखे हिकिड़ी ॿुधाई रब जूं ॿ। हिकिड़ी इहा रब खुशखबरी ॿुधाई त मां अल्लाह जे मथां अण ॾिठो ईमान आणण वारा मां करीम रब खां अण ॾिठो पंहिंजे मुंहं सां रोअण वारा सॾड़ा करण वारा। रब चए थो लहुम मग़फ़िरतुन मां अल्लाह तोखे मुआफ़ करे छॾियो व ऐं अज्रुन कबीर। मुझो अल्लाह तो फरमाए अञा वॾो जेको अजरा ओहो त तोखे बाद में ॾींदो साईं। गुनाह माफ़ अञा वॾो अजर मौला अञा वॾो अजर कहिड़ो आहे। क़ुरान ॾे हलंदासीं अल्लाह जे क़ुरान खां पुछंदासीं तहियतुहुम यौम यल्क़ौनहु सलाम। उन दिहाड़े डुक्कर जे दिहाड़े कहिड़े दिहाड़े गाला गाला कहिड़े दिहाड़े अटे जो कदर तॾहिं हूंदो आहे जॾहिं अन्न अणलभ हूंदो आहे। पाणीअ जो कदर तॾहिं हूंदो आहे जॾहिं जर ऐं वाह सुकी वेंदा आहिनि। मुंहिंजा दोस्त अल्लाह जे महिरबानियुनि जो कदर उन वक़्त थींदो जॾहिं सिज नेज़े जे बराबरि हूंदो ज़मीन टामे जी हूंदी पीउ पुट खे न सुञाणंदो भाउ भाउ खे न सुञाणंदो दोस्त दोस्त खे न सुञाणंदो कोई बि कंहिंखे न सुञाणंदो। मुंहिंजो करीम रब फरमाईंदो आहे ओ अणॾिठे ईमान आणण वारा मां अल्लाह जे घर मस्जिद में जागी करे रोअण वारा मुंहिंजो करीम रब थो फरमाए दुनिया में गुनाह मुआफ़ कया मई जॾहिं उते पहुचंदे त मां अल्लाह जा सलाम तोखे नसीब थींदा। अल्लाह जा सलाम ख़बर थी उन्हनि जो मज़ो कहिड़ो आहे। हदीस ॾे निहार मुंहिंजे महबूब फरमायो हिकिड़ा जन्नती अहिड़ा हूंदा जेके वेठा त जन्नत में हूंदा लेकिन परेशान हाल हूंदा। जन्नत में मज़ो कोन ईंदो हूरुनि में मज़ो कोन ईंदो ग़िलमाननि में मज़ो कोन ईंदो। हूरू ग़िलमान पुछंदा ॾियो ख़बर जॾहिं सभु कुझु जन्नत में आहे पोइ बि तव्हां परेशान लॻा पिया हो राज़ कहिड़ो आहे जवाबु ॾींदा ओ हूरो ओ ग़िलमानो तव्हां में कहिड़ो मज़ो आहे जी बाक़ी तव्हांखे छा खपे जी मज़ो त उहो आहे जेको यार जे दीदार जो आहे। ये त सभु कर्म ॿुधाया मई रब जा पर जेको मदीने वारो कर्म कंदो उन जो त को अञा अंदाज़ ई निरालो आहे।
ओ महशर दिहाड़े ओ मुझो दिल बरो दिस जा महशर दिहाड़े ओ मुझो पुनहलो दिस जा किया रंग थोला ए बुरा बख्शिरा ए वंट वंटणो दिस जा ओ महशर दिहाड़े ओ मुझो दिल बरो दिस जा महशर दिहाड़े ओ मुझो सजणो दिस जा किया रंग थोला ए डोही छदा ए बुरा बख्शिरा ए वंट वंटणो दिस जा ओ महशर दिहाड़े ओ मुझो पुनहलो दिस जा अजीब मज़ो आ आदम भी हूं दो ईसा भी हूं दो याकूब यूसुफ मूसा भी हूं दो उहो वक्त थी दो उहो वक्त थी दो केरो कम न ईंदो उते मुस्तफा जो कम अचण दिस जाए ओ महशर दिहाड़े ओ मुझो दिल बरो दिस जा महशर दिहाड़े ओ मुझो पुनहलो दिस जा किया रंग थोला ए बुरा बख्शिरा ए डोही छदा ए वंट वंटणो दिस जा ओ महशर दिहाड़े ओ मुझो पुनहलो दिस जा हिकड़ो मिसरो बाकी बुध सिजु हेठ लहंदो मैदान तपंदो सिजु हेठ लहंदो मैदान तपंदो अमलन जो कांटो दरमियान लगंदो उहो दुखियो वेलो उहो दुखियो वेलो करे दींदो सौलो मुझे पुनहल जो हथ दियण दिस जाए ओ महशर दिहाड़े ओ मुझो पुनहलो दिस जा महशर दिहाड़े ओ मुझो दिल बरो दिस जा खबर ही कान थी पे त रात कीअं थी गुज़रे मियां अनवर अली तोखे मुबारक हो तुझे बाबे के तुझे मिटन के जमायत के मुबारक हो अल्लाह जे हिन करम जे मथा खुदा जे हिन कुर्ब जे मथा थोड़ो अगते हल अजो को ॾींहुं तारीख़ काई रजब जी याद थव सुभान अल्लाह 13 जो ॾींहुं 14 जी रात सोहणे अलीउल मुर्तजा शेरे खुदा जे जमण जे ॾींहुं ऐं दुनिया में अचण जी पहिरी रात कंहिंजी सोहणे अली कंहिंजी ॻाल्हा वरी वरी जो कंहिंजी अलीअ खे सुञाणी थो नालो ॿुधो थई न कोन ॿुधो थई जवाब ई कोन ॾिनव अली त अली आ न अली उहो आ जंहिंजे नाले वठण सां ख़बर ते छा थींदो आ छा थींदो आ सुभान अल्लाह मुझे मदीने जे घोट फरमायो त मुझे अली जो जिक्र करणो इबादत आ जिक्र अली इबादत सोहणे अली जो जिक्र करण गाला गाला सोहणे अली जो जिक्र करण इबादत आ मुझे सोहणे अबू बकर सिद्दीक दिलबर जो जिक्र करण भी खुदा जी रहमत आ सोहणे उमर सोहणे उस्मान तलहा जुबैर मुझे महबूब मुस्तफा जे हिक हिक आशिक जो हिक हिक गुलाम जो जिक्र करण अल्लाह जे रहमत जी निशानी आ पर मुझे अली जो जिक्र करण इबादत आ मान नथो चवां मुझे मदीने जे मीर फरमायो असा ओहे सुन्नी आहियूं जेके अबू बकर सिद्दीक जो नालो ॿुधी भी दिल ठारे विझंदा आहियूं मां सोहणे अली जो जिक्र बाद में थो कयां पहिरीं अबू बकर सिद्दीक जो तोखे जिक्र थोड़ो ॿुधायां इन करे जो वेचारा मुसलमान माण्हू उन जो पंहिंजो नसीब आ अबू बकर सिद्दीक जे नाम तां कुर्बान वञा मुझे महबूब जे गुलामन जो नालो ॿुधी त खुश थींदा हन पर मुझे महबूब जे बचड़न जो नालो ॿुधी थोड़ी अंदर में तंगी महसूस कंदा हन ये उन्हनि जो पंहिंजो नसीब फिटल आ असांजो कोई ॾोह कोन्हे को
सोनो अबू बकर सिद्दीक अम्मड़ जे पेट में आ उन जी अम्मड़ बुतन जी पूजा करण वारी आ बुत पंहिंजे जे साम्हूं वेंदी आ जेडी मल बुत जे साम्हूं वेंदी आ उनखे सजदे करण जी कोशिश कंदी आ पेट में सूर थींदो आ तकलीफ़ थींदी आ सजदो करे कान सघंदी आ बुत जी इबादत करे कान सघंदी आ जेतिरा दफ़ा आई आ वापस मोटी वई आ नेठ उन वक्त जे राह बदे वई आ एतरी उम्र गुज़री आ कदहिं इएं कोन थियो आ हाणे इएं तो थे जेडी मल मां पंहिंजे इरादे सां अकीदे सां अचां थी पंहिंजे पूजींदड़ जे साम्हूं वेहां थी अञा वेहां मस थी कम शुरू ई कोन थी कयां पेट में दर्द थो थे तकलीफ़ थी थे वेही न थी सघां उन पुछण वारे पुछुसि त ॾे ख़बर पेट सां त कान हई चई पेट सां त आहियां पुछे जे पेट सां आही त तुझे पेट में उहो जवान अची वयो आ जेको हिननि बुतन खे मञण वारो कोन्हे को उहो जवान तुझे पेट में अची वयो आ जेको बुतन जे आॾो झुकण वारो कोन्हे को तोखे भी झुकण खां रोके रहियो आ इन करे वञी इंतजार कर इहो बख़्त वारो जवान राहिबन खे भी ख़बर हुई त अबू बकर माउ जे पेट में आ त बख़्त वारो आ उन्हनि खे भी ख़बर हुई उन बुहीरा राहिब खे भी ख़बर हुई जॾहिं सुणे अबू बकर सिद्दीक़ रस्ते में ख्वाब लधो त चंडुमो जे झोलीअ में आयो आ चई अजीब ख्वाब आ चई मुबारक थई जंहिं यार जे ला मां जिंदगी सिक्की सिक्की गुजारिया अबू बकर तो के मुबारक हो दिलबर तुझे हंज में हिकड़े ॾींहुं सुम्हंदो उन अबू बकर जो जिक्र बुधी दिल ठरी पई लेकिन मुझे अली जो जिक्र बुध वो मुझो दिल पर अली पंहिंजे जीजल अम्मड़ जे पेट में आ छो त अॼु ॾींहुं हुन जे विलादत जो आ आखिर में मेराज जो जिक्र भी इंशाअल्लाह ताला थींदो फिलहाल घड़ीअ खे हीअं करे छॾियो आ अञा ताईं घड़ीअ ॾे निहार जो तसव्वुर कोन कयो आ ओ ईमान वारा गौर कर मुझे सुणे अली मुर्तज़ा जी ज़ात उहा ज़ात आ मुझे दिल पर अली जे अम्मड़ जो नालो भी फातिमा है नालो चाहे अली जे अम्मड़ जो गाला गाला चाहे फातिमा बिन्त असद छा नालो आ फातिमा बिन्त असद फरमाईंदी आ सुहिणी मुझो महबूब बचड़ो मुझे पेट में आ अजीब माजरा है जेडी मल मदीने जो घोट साम्हूं ईंदो आ त सुनो अली जंहिं अम्मड़ जे पेट में आ उहा फातिमा बिन्त असद ॿुधाईंदी आ जीअं महबूब मुस्तफा जे चेहरे ते मुंहिंजी निगाह पवंदी आ कहिड़े भी कम सां वेठी हूंदी हां मुंहिंजे जिस्म मां आवाज़ ईंदो आ उथी नबियन जो सरदार अची रहियो आ अम्मा फातिमा बिन्त असद फरमाईंदी आ इहो मामूल बणजी वियो मूंखे खानदान जे माण्हुनि चयो फातिमा ॻाल्हि ॿुध असां जे कबीले जे रवायतुनि जे ख़िलाफ़ आ कबीले जी रवायत आहे सुणो मुहम्मद नंढड़ो आ उम्र में तोखां नंढो आ तूं वॾी आहीं रवायत कबीलनि जी इहा आहे त वॾा उथी बीहंदा न आहिनि नंढा उथी बीहंदा आहिनि तुंहिंजे अचण जे करे इन सुणे मुहम्मद बिन अब्दुल्लाह खे उथण घुर्जे तूं इहो छा थी करी जवाब ॾींदी आ ओ मुखे किस्सा बुधाइण वारा मुखे कबीलन जा कानून बुधाइण वारा मुखे चौथा बुधायो मुझो त वसई कोने को इन महबूब के दिसां थी ख़बर न है केरा जेको मुखे उथण ते मजबूर करे थो छॾे सलाह कयो त हाणे इएं नथा कयूं चयूं ॾिसूं था तोखे उथण वारो कीअं थो मजबूर करे ख़बर पियनि त मदीने वारो मीर हिन गलीअ खां अची रहियो आ मुंहिंजा दोस्त ज़ंजीरुनि में जकड़ीनि था टंगूं भी ॿधनि था बाहूं भी ॿधनि था ठुल्लनि वांगुरु रसा ॿधी करे मुंहिंजा दोस्त मुंहिंजे दिल पर अलीअ जे अमड़ खे अली पेट में आ अली अमन जे पेट में आ फातिमा बिन्त असद के बधन था कुंड ते थी वेहन था चन था ने दिसऊं त तो के उथारण वारो कीअं तो थारे उन्हनि खे केड़ी खबर त अचण वारो के जियां मुझो महबूब मदीने जो घोट सल्लल्लाहु अलैहि वसल्लम साम्हूं आयो फातिमा बिन्त असद जियां हस्बे मामूल उथंदिया अज जंजीरूं लगियूं पयूं हन रसा लगा पयन बंधी पईया लेकिन मुझा दोस्त जेके रब रखे ते केर चखे मुझो करीम रब पंहिंजे महबूब जो मकाम दुनिया के देखाण वारो वा फातिमा बिन्त असद जियां हस्बे मामूल उथंदिया
ये उठी बीठी काडे व्या रसा काडे वयूं जंजीरूं काडे व्या तुझा ठुल काडे तुझा किला व्या अद बसा उठी करे मुझे हबीब जो इस्तकबाल करण शुरू कयो थई। सोहणो अली उहो थई जे अमड़ जे पेट में मुझे मुस्तफा के सुञा। सोहणो अली उहो आ जे अमड़ जे पेट में मुझे हबीब के गाला गाला पोइ ये छो न चवा ओ जंहिंजो मौला अली सां प्यार ओहो हथ मथे